छा हर शइ जेका नज़र में सादी थी अचे उहा सवली बि आहे? जेका सादी शइ जेके असांजे उथवे समाज में जेके सचायूं आहिनि उहे बज़ाहिर सादियूं हूंदियूं आहिनि पर सवलियूं न आहिनि हूंदियूं। तव्हां जॾहिं उनजे अंदरि वेंदा आहियो त पोइ ख़बर पवंदी आहे त घणियूं आहिनि। हे अञा घणियूं आहे। उनजो मां हिकिड़ो तव्हांजे साम्हूं हिकिड़ो डेमो हिकिड़ो मिसाल हिकिड़ो मां तव्हांखे ॾींदुसि। तव्हां छा था पिया सम्झो त पाण कागर खे जेकॾहिं कंहिं काग़ज़ खे ॿीणो कयूं ॾोड़ो कयूं त केतिरा भेरा पाण करे सघूं था। मिसाल हीअ अख़बार मूं वटि आहे, बज़ाहिर 4 सुफ़ा पनो हिकु, पर जेकॾहिं मां हिनखे ॿीणो करणु चाहियां काइंडली तव्हांजो थोरो मूंखे तवजो ज़रूरु खपंदी। हे हिकु पनो आहे, इन पने खे मां हे हिकु भेरो ॿीणो थो कयां, मां 51 भेरो थियो, ॿियो हे टियों, हे चौथों, 5 6 7। Can we fold it in the 8th time? मां जेकॾहिं चाहियां बि हिकिड़ो सुठो प्रेशर ईंदो 8, छा 9 दफ़ो करे सघां? इम्पॉसिबल आहे। दुनिया में जंहिं औरत वर्ल्ड रिकॉर्ड क़ाइमु कयो 2020 में अमेरिकन हुई, उन हिकु पेपर खे 11 भेरा ॿीणो करण में वर्ल्ड रिकॉर्ड क़ाइमु करे वई। सो पाण हिते वेठा आहियूं, 51 भेरो हुयो, 8। ओके, जेकॾहिं हिन जी जेकॾहिं विथी ऐं हितां थो ॾिसां, मुमकिन आहे तव्हांखे हे वधि में वधि इंच थींदी, हिकु वधि में वधि इंच। पर जेकॾहिं मां हिनखे अञा लेट्स सपोज तसवुरु कयूं, फ़र्ज़ु कयूं मां अञा हिनखे ॿीणो कयां ऐं 10 भेरो थिए, अञा ॿीणो कयां 15 भेरो थिए, तसवुरु जेकॾहिं मां हिनखे 20 भेरो ॿीणो कयां त केतिरी थी सघे थी भई? 16? को धुक को अंदाज़ो अज़्यूम कर न। फुट? को ॿियो दोस्त? सॉरी, 1 फुट? अलाए के पेपर लीक कयो आहे। एक्सपोनेंशियल ॿीणाइप जो कानून, ॿिटो कानून, कंहिं बि शइ खे जॾहिं असां ॾोड़ो कयूं था पिया उहो कानून एक्सपोनेंशियल। फॉर यूर इंफॉर्मेशन, जेकॾहिं हीअ ॾोड़ाइप माना सिंधी जो ठेठ लफ़्ज़ आहे, इनखे पाण ॿीणो ॾोड़ो करणु ॿीणो करणु, हीअ मल्टीप्लिकेशन न आहे, ज़र्ब न आहे, ॿीणे करण जो कानून आहे। उहा इक्वेशन आहे जंहिंखे पाण सवले नमूने सां चवंदा आहियूं ॿीड़ाइप जो कानून। उनखे जेकॾहिं असां हिन हिसाब सां कयूं, 40 दफ़े खां पोइ हीअ एलन मस्क जे सैटेलाइट सां टच कंदी। 40 दफ़े खां पोइ, 40 दफ़ा जे ॿीणो कजे त। ऐं केबला तव्हां 42 भेरे खां पोइ इहे चंड ते पहुचंदो। बज़ाहिर ॻाल्हि सवली आहे, बज़ाहिर ॻाल्हि इंतिहाई सस्ती सादी आराम सां सम्झण वारी आहे, पर पंहिंजे ॻुझ में ॾाढी अणाई आहे, बे इंतिहा अणाई आहे। इहो साॻियो ई नाक़ाबिल यकीन जेको थो अचे, इहो साॻे नमूने सां वरी हाणे पाण पंहिंजी ॿोलीअ तरफ़ जेकॾहिं हिन कानून खे खणी था पिया अचूं, तसवुरु कयो पाण सांगड़ था हलूं, थरपारकर था पिया हलूं, ते ॿनीअ ते हिकिड़ो ओरिजिनल असलूको जेको दरावड़ आहे, हारी आहे, कोल्ही आहे, जंहिं सिंध जे ज़मीन खे साओ कयो आहे, उन कोल्ही हारीअ खे पाण जेकॾहिं चऊं था पिया किबला तूं हिन धरतीअ जो वारिस आहीं। हज़ारनि सालनि जे तारीख़ में किथां कहिड़ियूं शयूं आयूं, पर तूं असल दरावड़ रत आहीं, तूं ई वारिस आहीं। त हो चवंदो किबला ॻाल्हाए छा थो?
मुंहिंजो ॿारु लाकअप में थो वञे, को छॾाइण लाइ तयारु कोन्हे। मुंहिंजे घर सां मसइलो आहे, मां जेकॾहिं अस्पताल थो पियो वञा, टोकन जा पैसा थो पियो भरियां, मां भर में थो पियो वियां, भर वारो उथी थो वञे, कोली वेठो आहे भर में। हल छॾ ॿियनि खे, तूं मूंसां गॾु मानी खाईंदे। जॾहिं त सच इहो आहे त इहो ई सिंधूअ जो वारिस आहे। जॾहिं त सच आहे त जेकॾहिं ॿोलीअ जूं पाड़ूं जेकॾहिं खणजनि, इन वटि पयूं आहिनि। इहो ई मोहन जे दड़े जो DNA खयूं थो पियो हलंदो अचे। पर जीअं हो मां तव्हांखे एक्सपोजिशन ॾिनुमि, ईअं ई असांजो ख़्यालु इहो आहे त हिन ॿोलीअ जे ॻुझ जे लाइ असांखे इंडियाना जोन्स थियणो पवंदो। हू इंडियाना जोन्स मुंहिंजे ख़्याल में, मूंखे पक आहे तव्हांखे हिन करेक्टर जी ख़बर हूंदी, उहो जेको एक्सप्लोरर आहे, उहो जेको ॻोल्हो आहे, उहो जेको खाहोड़ी आहे, खोजी आहे, खज़ाना थो करे, भवाइता भवाइता मंज़र ॾिसंदो अॻिते थो वधंदो अचे, उहो इंडियाना जोन्स। इन इंडियाना जोन्स थियण जे लाइ जॾहिं असां ॾिसूं था पिया, त ॾिसो दुनिया जा हिकिड़ा ॿिया बि इंडियाना जोन्स आहिनि। हे 4 किताब आहिनि तव्हांजे साम्हूं, जेके दुनिया में ऑक्सफोर्ड, अमेरिकन हेरिटेज, इन्हनि वॾनि वॾनि इदारनि जा हे 4 किताब आहिनि। अमेरिकन हेरिटेज डिक्शनरी आहे, जेका इंडो यूरोपियन रूट खणे थी, मथीं जेका प्रोटो जर्मनिक, जितां सिंधूअ जा असल जेके आसार था पिया मिलनि, हेठि जेका लातीनी ॿोलीअ जा रूट्स खणे थो पियो, कार्ल डान, माइकल डीवान, ऐं हे जेका माइकल बक्स जी जेका डार्लिंग बक्स जी जेका लुग़त आहे, उन्हनि में हुननि साबित कयो आहे त इहो जेको अंग्रेज़ीअ जो लफ़्ज़ अम्ब्रेला आहे, इहो सिंधीअ जो अंधड़ो आहे। हिन जगह ते पियो अथव अंधो, ब्लाइंड, डार्क, परहैप्स सफिक्स चए थो अञा न, अञा हिनखे पोइ वञो त इहो 0 ग्रेड में मिले थो, अंधड़ो। अंधड़ो यानी काराइप, माना छांव, माना ऊंदाही, काराण। उहा कंहिंखे थी पई ॾे, उहो उम्बेल थी ठाहे, उम्बरा थी ठाहे, अम्ब्रेला थी पई ठाहे। इहे जेके लफ़्ज़ आहिनि, इहे इन अंधड़े लफ़्ज़ जी महिरबानी आहे। डॉक्टर माइकल हार्ट, डॉक्टर कार्ल वाटकिंस, जर्मनी, उन्हनि वञी इन नतीजे ते पहुता आहिनि त जेके अंग्रेज़ी ॿोली में इहो जेको अम्ब्रेला आहे, इहो अम्ब्रेला दर हक़ीक़त इंडो जो लफ़्ज़ आहे। उहो इंडो जो लफ़्ज़ हो अंधो, अंधड़ो, अंधारो। थोरो गौर सां ॾिसूं, हे जेको पाण ॾिसंदा आहियूं, जेको इहो कुबो, कुबो छॾींदा आहियूं न हिनखे, छा इहो वाकई अरबीअ जो लफ़्ज़ आहे? जेकॾहिं तसवुरु कजे, छा इहो अरबी आहे? असां कुबो ॿुधो, काफ़ वॾे ते दीदा, काफ़ वॾो ई असां उचारियूं था पिया, पर क़िबला साईं ईअं न आहे। हे जेको सिंधी ॿोलीअ जो, मां हिनखे थोरो तव्हांखे ॿुधायां त अरबी ॿोलीअ में इन कुबे जा जेके डेरिवेशन गिरदान आहिनि, उहो कुबो, कबर, कबूर। ॿियो को लफ़्ज़ नथो मिले कबर। जॾहिं त सिंधी ॿोलीअ में जेको कानून पियो आहे, उन कानून आधार जेके बो दो, जंहिं दोस्त फोटोग्राफी करे थो, भले हीअ स्लाइड कॉपी करे डिक्शनरियूं तलाश कयो, पंहिंजे लफ़्ज़नि जे रूट में वञो, हर उहो लफ़्ज़ जंहिंजे पोयां बो भो थो अचे, उहो त हक़ीक़त का शक्ल थो ठाहे। जे ॾेढ सुर आहे, ॾेढ सुर माना हिकिड़ो अधु सुर अॻ में अची वियो, पोयों सुर वॾो सुर आहे। उनजो मिसाल इहो आहे, जीअं कुबो, कुबो पाण कंहिंखे चवंदा यार कुब, पंजाबीअ में बि इस्तेमालु थिए थो। कुबो जंहिंजी जेका चाढ़ी आहे उहा विच में आहे, उन खां पोइ वरी घुबो, घुबो हेठि आहे, यार मां अचां पियो घुबो थी वियो। चिबो शकल आहे, उभो शकल आहे, दुबो शकल आहे, थुबो। अहिड़े नमूने सां सॼे सिंधी ॿोलीअ में ॾिसो 90% खां मथे जेके बि तव्हांखे ॾेढ सुरा में लफ़्ज़ ईंदा, जंहिंजे पोयों इहो बो ऐं भो हूंदो, उहे सभ जो सभु शकल ॿुधाईंदा। जीअं टुबो, थुंबो, थबो, पबो, थोबो, झोबो, छाबो, छबो, डबो, खोपो। जेकॾहिं इहे सभ जो सभु लफ़्ज़ शकल था ॿुधाइनि, अरबीअ में न आहे। प्रोफेसर किंदी थो पियो चवे त अॼु खां 4000 साल अॻु अरबी ॿोलीअ में इहो लफ़्ज़ इंडिक आयो हुयो, जेको शकल पियो ॿुधाए।
जंहिंखे पाण कुॿो था पिया चऊं, थोरो हिनखे चिताए त ॾिसो। जंहिंखे पाण धरती था चऊं, धर था चऊं, धर्थ था चऊं, इन जो स्ट्रक्चर कीअं आहे थोरो सम्झिजो हिनखे। धरती ॿिनि हिसनि में, पाण धरतीअ खे ॿिनि में चवंदा आहियूं न, ज़मीन बि चवंदा आहियूं। ज़मीन चवंदा आहिनि फारसीअ खां आई आहे, पर तव्हां चिताए जे कॾहिं ॾिसंदो त असांजे तहक़ीक़ में इहा जेका फारसीअ जी ज़मीन आहे, लफ़्ज़ ज़मीन आहे, ओरिजिनल सिंधूअ जो पुराणो लफ़्ज़ आहे ॼमाइणी, ॼमणी, जेका शइ ॼमाए थी पई, ॼमाए थी, फुटाए थी। इहे इन दुनिया में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जेके बि वञनि था पिया, संदर, पंधार, चौधार, आधार, धरत, पधर, पधार, साधार, सधर, निधर, धरण, संस्कृत में वेंदो पृथ्वी थी वेंदो, धर, पृथ, पृथ्वी, पृथ्वीराज हे जेको कपूर फैमिलीअ जो वॾो हूंदो, पृथ्वी माना धरती, इहा आहे पृथ, इहो अर्ध। इहो ई वरी जॾहिं अरबीअ में थो वञे त छा थो थिए, अर्ज़। हिन इंडो जो जेका राज़ जॾहिं खुलनि था पिया, उन वक़्तु तव्हां चिताए ॾिसो, फायर, पिॼर, अङर, कॾहिं गौर कयो अथव? अङर सिंधीअ जो आहे, इनखे हिंदीअ में चइबो आहे अंगार, संस्कृत में चइबो आहे अग्नि। गाॾीअ खे स्टार्ट कबो पाण छा चवंदा आहियूं, इग्नेशन। इहे अङर, अङिणी, अगारी, अग्नि, इग्नेशन, को त हूंदो तसवुर, कंहिं न कंहिं जॻह ते किथे न किथे त का गुझारत बीहंदी न। पहिरियों मां तव्हांखे मिसाल ॾिनो इंडियाना जोन्स जो। यारो इंडियाना जोन्स तव्हां कंहिं बि जंहिं बि हिन फिल्म ॾिठी आहे या हिन सीरीज़ ॾिठी आहे, महिरबानी करे 2 मिंट हथड़ो त मथे खणिजो। इंडियाना जोन्स जो वाक़िफ़ केरु केरु आहिनि? इंडियाना जोन्स गौर करे ॾिसो, हिन इंडियाना जोन्स में इंडियाना जो बुनियादी रूट आहे इंडियन, जोन्स जो बुनियादी रूट आहे जॉन। हेब्रन में चवंदा आहिनि योहना, जॉन। हेब्रो में योहना, पाण चवंदा आहियूं न हज़रत ईसा जो क़रीबी जेको हूंदो हुयुसि ख़लीफ़ो, योहना। उहो जॾहिं वञे थो नी जॉन थी थो वञे, योहना जे अञा बि अंदरि वञो, इंडिया जे अञा अंदरि वञो, असल हेब्रो जो रूट आहे जंहिंमें आहे यान। यान, यान छा आहे? हेठि ॾिसो त इहो इंडियन छा आहे, इनखे जेकॾहिं चिताए ॾिसंदव त इहो इंडियाना, इंडियन, इंडिया, इंडो, जोन्स, जॉन, योन, याणो, ऐं आख़िर में वञी जॾहिं अंत थिए थो त सिंधु ॼाणो। मां नथो चवां, किताब था चवनि, पर पाण सां कोलीअ वारो मिसाल आहे न। पाण सां त हो जेको मां अॻ में तव्हांखे मिसाल ॾिनो न, दिमाग़ में नथो अचे। ऐं भला थोरो हिकु पल ॾिसजे, ईअं सोचजे त छो न सोचजे। हिकु पल लाइ जेकॾहिं तसवुरु कजे, भला सोचण में हर्ज कहिड़ो आहे? अॼु जॾहिं सिंध ते आर्यन वारी थ्योरी जेको बि अपडेट रहे थो हिस्ट्रीअ सां, उनखे ख़बर हूंदी त DNA जो जेको करंट 2021 में जेका रिसर्च आई आहे, उन में साबित थी चुको आहे त आर्यन थ्योरी ग़लति आहे। यानी इंडो अमेरिकन जेके वॾा हिस्टोरियंस आहिनि, उहे साबित कयूं वेठा आहिनि DNA मां त हिते विच यूरोप जा माण्हू हिते नाहिन आया, उन्हनि हिननि खे तहज़ीब नाहे सेखारी, अॻ में ई मुहज़िब आहिनि। जॾहिं उहे चवनि था त आर्या हिते न आया, जे आया बि हुया त हमले वारा हुया। ऐं जॾहिं यूरोपी मुहक़िक़ कार्लोस क्विल्स, स्पेन जो आहे, महिरबानी करे तव्हां गूगल करे सर्च कजो कार्लोस क्विल्स, उहो इन नाम निहाद नज़रिए खे चवे थो इंडो यूरोपियन न आहे, इहो सिंधो यूरोपियन आहे, इहे सिंध जी ॿोली आहे। जॾहिं आर्यन थ्योरी रद्द थिए थी, जॾहिं इंडो यूरोपियन थ्योरी रद्द थिए थी पई, उन वक़्तु उहो चवनि था त सिंधो यूरोपियन आहे। ऐं हिकिड़ी अहम ॻाल्हि जेका चुनौती आहे, अॼु सॼे पाण जंहिं ख़िते में रहूं था बरे सग़ीर में, उन में वॾो हिकिड़ो खांजाणो धाञाणो थी वियो आहे त उहे इंडस वैली सिविलाइज़ेशन जो नालो मटाए हड़ापन सिविलाइज़ेशन था रिप्लेस कनि। तव्हां मूंखे दोस्त खे जेकॾहिं ख़बर हुजे त
यानी सिंधु माथर जी तहज़ीब खे डाटो था ॾियनि। हाणे हड़प्पन सिविलाइज़ेशन जो ज़िक्र थो हले पियो, छो पाण सां त मसइलो आहे पाणीअ जो न, हिन वक़्तु पाण सां मसइलो फितरत जो आहे न, पाण सां त बेरोज़गारी जो मसइलो आहे। असां नंढड़नि मसइलनि में फासी पिया, उन में शनाख़त बि खपाई थी वञे। उन शनाख़त में इहो आहे त जेका असांजी जेका इंडस वैली सिविलाइज़ेशन आहे, हाणे उनखे डाटो ॾिनो थो पियो वञे। हाणे जॾहिं इंडो यूरोपियन सिंधो यूरोपियन थिए थो, हाणे जॾहिं उहे फिलोसोफर चवनि था पिया त न हिते आर्या न आया हुया, ऐं हाणे जॾहिं तव्हांजी सुञाणप फुरिजे थी पई, तॾहिं यार असां सिंधी ॿोलियुनि जा जेके बुनियादी वाॼ माना सर आवाज़, वाॼो वॼत जेको बि हिते हूंदा उनखे ख़बर पवंदी, आवाज़ फारसी जो लफ़्ज़ वाॼो। उन वक़्तु जेकॾहिं असां पंहिंजे सिंधी ॿोलीअ जे वाॼनि आवाज़नि जे बुनियादी तानी पेटे ते जेकॾहिं अखि न रखूं, त आउं सम्झां थो त इहा तमामु घणी ज़्यादती थींदी। थी सघे थो त इहा जेका असांखे त पुख़्तो यकीन आहे, असां जेके कमु कयूं था पिया उन्हनि खे त 100% यकीन आहे। हीअं अॻिते हली छा थो थिए, का नई एडवांसमेंट अचे थी, का नई डेवलपमेंट अचे थी, त पोइ असां ॾिसंदासीं। हींअर ताईं असांखे 100% इहा पक आहे त हिन सिंधी ॿोलीअ में टोटल इंसानी तहज़ीबुनि जा के पासवर्ड्स लिखिया पिया आहिनि। इहो ई सबबु आहे जो मोहनजोदड़ो जो स्क्रिप्ट अञा ताईं डिसाइफर न आहे थी सघियो। पर असांखे हिन जॻह ते पक आहे त हीअं थिए थो पियो। तव्हां हिकिड़ो कुर्ब कयो, इन ई पेरा जे करे असां वटि अब्दुल माजिद बुरगड़ी इंस्टीट्यूट में लफ़्ज़नि जी नेटवर्किंग ते कमु हली रहियो आहे। जो तव्हां चाहियो त हे QR कोड तव्हां हींअर ई सर्च करे हींअर ई ॾिसो त रिसेंटली कॾहिं कमु थियो। अॼु मोकल ॾींहुं हुयो ग़ालिबन, पर अॼु बि छोकिरनि कमु कयो आहे। अॼु मुंहिंजे दोस्तनि हुन जॻह ते कमु कयो आहे। ऐं हे हिन जॻह ते शाबस आहे जेको साईं मदद अली शाह साहिब जेको वाइस चांसलर आहे शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी नवाबशाह जो, जंहिंजा अहसान आहिनि, उन ॿारनि खे जेको कनेक्ट कयो आहे। ऐं शाबस आहे रोशन अली कनासिर साहिब खे जेको PDMI सेल जो आहे, जंहिं हेवी मशीनरियूं पहुचाए असां कम खे अॻिते वधायूं था पिया। तव्हांजी वॾे में वॾी महिरबानी। मां चाहियो टाइम विञायां, बचायां। इन विच में इहो मां अधीअ खे मां चई सघां थो त 1 मिंट जेकॾहिं कंहिंखे सवाल आहे बिल्कुलु पुछी सघनि था पिया, न त सर थोरो हटी करे आहे मुंहिंजो सुवाल तव्हां खां एज़ ए जनरल नॉलेज जे लाइ। त जीअं इंग्लिश में लफ़्ज़ आहे शॉपिंग, तव्हांजे ख़्याल में तव्हां वटि इन जो मुतबादिल लफ़्ज़ आहे? मूं वटि त आहे, मां तव्हां खां पुछां थो त अगरि आहे त मां तव्हांखे माना पाण ॿई इम्तिहान हाल में वेठा कंपीट था कयूं। न, मां तव्हां खां पुछां मां अदना कारकुन जो तव्हां वटि आहे, ॿुधाए छॾियो मूंखे कंहिं क़िस्म जी मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो असां वटि यूज़ कयो वेंदो आहे लफ़्ज़, ख़ासि तौर ते ॿाहिराड़ी में कोहिस्तान जे शॉपिंग लफ़्ज़ जे मुतबादिल असां कॾहिं शादी ब्याह में जॾहिं को सामान सड़ी वठिणो हूंदो आहे उनखे चवंदा आहिनि हटाड़ो। हटाड़ो जस्ट लाइक सेम इट्स अ शॉपिंग। त इहो मुंहिंजो तव्हांजे लाइ मां तव्हांखे शेयर कयां। बिल्कुलु। थैंक यू वेरी मच। वॾी महिरबानी।